नाज़रीन, सनम में जिदोजहद कमेटी तरफ़ां गैस ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कंदे अलामती बुख हड़ताल कई वई आहे। ॾिसूं था मुख्तियार अली लाशारी जी हीअ रिपोर्ट। शहर में जिदोजहद कमेटी की तरफां जो कुदरती वसीला गैस जो है सो न मिलण खिलाफ़ सनी शहर में अलामती बुख हड़ताली कैंप लगाई वही है। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां उनखां पुछियो बसि छो कोन था कमु करियो, त हुनजो चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे असांखे कमु ॾियनि कोन था। पोइ चवंदा बसि चूंडियल नुमाइंदा चवनि था त जिदोजहद कमेटी जे चवण सां कमु न करियो। असांजो ठीकु आहे, असांजे चवण सां कमु न करियो, पर असांजो राइट्स आहे न। असांखे कानून राइट ॾिनो आहे, असांजे आइन ॾिनो आहे, असांजे CCI जी फैसिलिटी ॾिनो आहे, समाजी मज़हबी इख़लाक़ी हवाले सां असांजो हक़ु आहे, उहो असांखे ॾियो। त हुननि जो बिल्कुलु तव्हांखे ॻाल्हि सही आहे। चूंडियल नुमाइंदा MNA ऐं सरदार का वठनि, उहे चवनि था त जेको सो कॉमेट ही कुझु चंद माण्हू चवनि तव्हां ॾे असांजी रेपुटेशन था ख़राबु करियो। चूंडियल नुमाइंदनि मां का बि उमेद कान्हे का, पर असां सम्झूं था त अवाम में तहरीक आहे। जेको सो MNA आयो उन खां माण्हू सुवाल कया ऐं जेॾी महिल जेको सो खूहनि जो कमु बंदि आहे, जेॾी महिल चालू थियो त असां बाक़ाइदे जिदोजहद में असां यकीन था रखूं त असां इंशाअल्लाह तलके माजन खे गैस ॾियारींदासीं, तलके माजन ते सोशल फंड ख़र्च कया वेंदा, तलके माजन जे नौजवाननि खे रोज़गार मिलंदो ऐं जेको सो जिदोजहद कमेटीअ खे असां जस्ता ॾियूं। असां ACUP जी प्लेटफॉर्म तां असांजी जेको सो पार्टी सॼी हुन सां गॾु आहे। असां हींअर ही सूरत में आहियूं, जेकॾहिं अवामी नुमाइंदा अचनि हा, वोट जे ज़रिए जेकॾहिं असांजा नुमाइंदा अचनि हा, त पोइ असांखे हीअ ॾींहं मां चवां थो ॾिसणा न पवनि हा। त हीअ अवामी नुमाइंदा आहिनि, उनखे अवाम जो दर्द न आहे, उनखे अवाम जे जेको आहे ॾुख जी ख़बर न आहे। हू जेको आहे अवाम जे वोट अवाम खां वठी करे उनजे पर्ची ते वञी करे पाण ऐशूं था कनि ऐं अवाम वीचारो दरबदर आहे। चूंडियल नुमाइंदनि खां त ईअं खणी अचे ॿ खां ॿेर आहिनि घुरणा, पर हिते जे चूंडियल नुमाइंदनि खे कुझु हया थियणु घुरिजे त हीअ जिदोजहद मुसलसल 2 सालनि खां हलंदड़ आहे ऐं 2 सालनि खां वठी हलंदड़ जिदोजहद असांजी आहे। उन खां बावजूद बि हिते जा हुक्मरान, हिते जा जेके ऑफिसर आहिनि उहे अॻो निंड में सुता पिया आहिनि। तव्हां जिदोजहद कमेटी जे मेंबरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे जेकर असांखे चूंडियल नुमाइंदनि मां जेको आहे का बि उमेदु न आहे, असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं जेसीं ताईं तलके मांझंदि में गैस जी सहूलियत नथी ॾिनी वञे। कैमरामैन शानवाज़ शानी सां गॾु मुख्तियार अली लाशारी, मेरहान TV सन।